रेती खां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर वाकिदासीं। सखर मुल्तान मोटरवे ते अलमनाक हादसो पेश आयो आहे, जंहिंमें फ़ौत थियल 8 ॼणनि जा मढ़ वारसनि हवाले कया विया आहिनि। आगाह कनि पिया वारस हादसे जे 4 फ़ौतनि जा लाश माही चौक ऐं 4 ॼणनि जा मढ़ ॻोठ टंडो बोराह खणाए विया आहिनि। फ़ौतनि में उज़ेर सुल्तान, निज़ाम शाहसेब, सवेरा, हसीना ऐं ॿिया शामिल आहिनि। फ़ौतनि जी अॼु संदनि ॻोठनि में जनाज़े निमाज़ अदा कई वेंदी। गुज़िरियल ॾींहुं सखर मुल्तान मोटरवे ते कार सां हादसो पेश आयो। हिक ई कुटुंब जा 8 ॼणा फ़ौत थी विया हुआ। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे रेती खां ॾियो पिया। सखर मुल्तान मोटरवे ते अलमनाक हादसो पेश आयो आहे। हादसे में फ़ौत थियल 8 ॼणनि जा मढ़ वारसनि हवाले कया विया आहिनि, जिन खे आबाणे ॻोठ मुंतक़िल कयो वियो। वारस हादसे जे 4 फ़ौतनि जा लाश माही चौक में ऐं 4 ॼणनि जा मढ़ ॻोठ टंडो बूरवा खणाए विया।